अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आदम शबानी आवाज़ ॾिसी रहिया आहियो हथियार न्यूज़ ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदो हलां त सखर गुलशन इकबाल जा रहवासी कंदे पाणी खिलाफ़ एहतजाज कंदे पाणी नेकाली करण जो मुतालबो करे छॾियो। वधीक मालूमात कंदासीं हथियार न्यूज़ जे डायरेक्टर मोहम्मद उमर शबानी खां। जी मोहम्मद उमर शबानी, तफ़सीलन खां आगाह कजो। जी बिल्कुल, इन वक्त मौजूद आहियां सखर गुलशन इकबाल कॉलोनी में, जो 30 सालन खां वठी गंदगी जो शिकार बणियल आहे। मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे ही सखर गुलशन इकबाल कॉलोनी जा घटियूं आहिनि। 30 साल गुज़रण बावजूदि हिन टाइम ताईं न काई नेकर आहे, न काई गैस आहे, न काई नाली आहे, न रोड आहे, न रस्तो आहे। वोट वठण ईंदा आहिनि, वोट वठी हलिया वेंदा आहिनि, दिलासा ॾींदा आहिनि, अॼु सुभाणे तव्हांखे रोड ॾींदासीं, रस्ता ॾींदासीं, वरी 5 साल गुम थी वेंदा आहिनि। वधीक असां सां गॾु शहरी आहिनि, हुन खां पुछा कंदासीं उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिते असां 3 सालनि खां रहूं था पिया। उनजे बावजूदि असां जेको आहे काफ़ी दफ़ो आला अमलदारनि खां बि अर्ज़ु करे चुका आहियूं। उनजे बावजूदि असांखे का सहूलियत कोन थी ॾिनी वञे। असांजो नेकर ऐं घिटियूं जे लाइ अर्ज़ु कयूं था पिया त असांखे इहो नेकर ऐं घिटियूं ठाहे ॾिनी वञनि। छो त जेको आहे साम्हूं मस्जिद आहिनि, हे बि जेको आहे मदरसे वारनि जी महिरबानी सां इहो नेकर ठहिया आहिनि, पर पोइ बि अधु कमु छॾे करे अधु में हलिया विया आहिनि, सम्झे न। अञा बि हिनखे कंप्लीट न कयो अथऊं। हाणे कलेक्टर जो बि म्यूनसिपालिटी वारनि जा हे कमु आहिनि, हिते जेको आहे लाइनी टुटी पयूं आहिनि, त म्यूनसिपालिटी वारा अञा हिन महिल ताईं कोई बि कोन आयो आहे। ईअं ई कोई नथो ॾिसणु अचे त यार किथे टुटल आहे लाइन या छा आहे छा न आहे। हाणे सॼो ईअं त दरिया डैम ठहिजी वई आहे, रावला डैम ठहिजी वई आहे हिते, सम्झे। को रस्तो कोई कोन्हे। को माण्हू अचे थो मोटर साइकिल ते, ॿारनि बचनि सूधो त गाॾियूं स्लिप थी थियनि पियूं, ॿार किरी था पवनि पिया। असांजी बराए महिरबानी इहा सहूलियत ॾिनी वञे त साईं जन जो असां थोरा था रहंदासीं, सम्झो। अस्सलाम वालेकुम। असांजो इहो ई आला आलमदारनि खे हुकुम आहे त बेराए महिरबानी करे हिन घिटीअ खे ठाहियो वञे ऐं 30 सालनि खां वठी असां हिते रहंदड़ आहियूं ऐं रहाश कयूं था। हिन घिटीअ में निमाज़ी वञनि था, निमाज़नि जा कपिड़ा ख़राबु थियनि था, ऐं गटर उथली करे हिन रोड ते पाणी ईअं बीठो आहे जीअं डैम बीठो आहे। म्यूनसिपालिटी वारनि खे बि महिरबानी करे अपील कयो वञे त हिन घिटी खे ठाहिनि। जी बिल्कुलु, हिननि जो चवणु आहे त नलका टुटल आहिनि। 3 ॾींहं खां वठी जेको आहे म्यूनसिपलिटी वारा चकर ई नथा आणनि। असां निमाज़ी माण्हू हिते को सुठो कपिड़ो नथा पाए सघूं, हितां को मोटरसाइकिल नथा टपाए सघूं, लाइनियूं टुटल आहिनि, हर शइ हिते थियल आहे। इन बावजूदि 30 साल गुज़रण बावजूदि हिन टाइम ताईं कोई माण्हू असां ॾे विज़िट करणु न आयो आहे। हाणे जेकॾहिं वोट विझाईंदा, हाणे असां ॾे ईंदा, वोट वठी वरी वेंदा, वरी दिलासा ॾींदा। असांखे आला आह्वाननि खां इहो ई मुतालबो कजे थो त असांखे सफ़ाई सुथराई ॾिनो वञे, असांखे नेकर ठाराए ॾिना वञनि। जी